नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे तंगवाणी खां ख़बर ॾींदा हलूं त तंगवाणी शहर जे नोनारी महला जे रहिवासी अहसान पप्पू पंहिंजे मासूम ॿारनि सां प्रेस क्लब पहुची करे एहतजाज मुज़ाहिरो कयो। इन मौके ते अहसान साफ़िन खे ॿुधायो है त डॉक्टर सत्तार शेख मूं 14 लाख रुपए में जगह ख़रीद कई है, जंहिं जगह जो मूंखे जाली खातो ॾिनो वियो। इन वधीक चयो है त जगह ते मूं 11 लाख रुपया ख़र्च कया आहिनि। डीसी कश्मीर समेत बस वारनि खे अपील कयां थो त मामले जो नोटिस वठी करे मूं गरीब सां इंसाफ़ कयो वञे। 14 लाख रुपए में जाइ वती दे जगह 11 महीने में पैसा ॾिना ज़ैन खे असां के जी सर्टिफिकेट मां तव्हां खे जनवरी में ॾींदुम। हाणे वो एक असां के 7 फरवरी में फोटो कॉपी है स्टाम्प मालिक जा ॾिना। हाणे चे तो मां 900 फुट जो ॾींदुम, बकाया मैं खातो कूड़ो करायो। असां वस वारनि के डीसी के मुरादिली शाह के जजन साहबन के अपील कयूं था त साहब इनके असां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।